अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं या मोहम्मद उस्मान मल्ला पंहिंजी सोप टीवी में सभिनी सजणनि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। न्यू सैदाबाद लॻ पंजमोरो में उमरानी बिरादरी जे ॿिनि धुरनि में जहिड़ो लठियूं ऐं लोही शीखनि सां हिकु धुर जा 5 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ इलियास अबड़ेजा जे उमरानी बिरादरी जे माण्हुनि जो पंजमोरो में हला करे वेठल अकबर उमरानी ऐं संदसि पुटनि ते हमिलो। नतीजे में 5 ॼणा अकबर उमरानी, अब्दुल समी उमरानी, मुमताज़ उमरानी ऐं रियाज़ उमरानी समेत 5 ॼणा सख़्त ज़ख़्मी, जिन खे तालका अस्पताल न्यू सैदाबाद आंदो वियो, जिते खेनि तिबी इमदाद बाद हैदराबाद रेफर कयो। ॿुधायो पियो वञे त ज़ख़्मी अकबर उमरानी ऐं संदसि पुटु रोज़े सां हुआ, जॾहिं त हमिलो कंदड़ धुर जे 3 ॼणनि खे भठो पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे।